कुर्बानियूं कंदो आ उन खां पुछा कई वई तो अली दे तवाल तू कुर्बानियूं कंहिंजे तरफ़ खां करे रहियो आहीं हज़रत अली अल मुर्तज़ा जवाब फरमायो त हिकड़ी कुर्बानी मां अली पंहिंजे तरफ़ खां करे रहियो आहियां ऐं ॿी कुर्बानी मुंहिंजे महबूब जे वसीयत मुताबिक़ मुंहिंजे महबूब जे नाले ते कंदो आहियां महबूब मुखे वसीयत फरमाई त अली मुखां बाद में तू ब कुर्बानियूं कजां हिकड़ी पंहिंजी कजां ऐं हिकड़ी मुंहिंजे नाले जी कजां ऐं हज़रत अली अल मुर्तज़ा हयात जेतिरो दुनिया ते जे हिन तख़्ते ते हयात रहिया ज़ाहिरी तौर पे उहे अल्लाह जे महबूब जे नाले ते कुर्बानी कंदा रहिया उन कुर्बानी जे मुतल्लिक़ वरी चंद मसइला जेके अॼु जे दुनिया जे दानिशवरनि कढिया आहिनि माण्हुनि खे मुंझाइण जे ख़ातिर चवनि पिया साईं असां फिलाही कम पिया कयूं माण्हुनि जे भलाईअ वारा कम पिया कयूं बा कहिड़ा साईं कुर्बानी पिया कयो कुर्बानी त हज़ारे माण्हू पिया कनि तव्हांजे शहर में तक़रीबन 100 कुर्बानी पियूं थियनि इन खां भलो इहो न आहे त तव्हां कुर्बानीअ वारा पैसा कंहिं ग़रीब खे ॾेई छॾियो तव्हांजी कुर्बानी थी वेंदी न बाई हरगिज़ न आहे जेकॾहिं ईअं हुजे हा न त तव्हां असां ईअं बि कयो आहे त बाबे जी तबियत सही कान्हे हाणे बाबे जे तरफ़ खां रोज़ो बि मां थो रखां त नमाज़ बि मां थो पढ़ां ईअं थी सघे थो पीउ जे तरफ़ खां औलाद ते हुजे हा त औलाद पीउ जे तरफ़ खां नमाज़ न तोखे फिलहाल गणती आहे एतिरो फिक्र आहे त ॿिया बि हज़ारे फुज़ूल ख़र्च आहिनि मुस्लमाननि जा उन्हनि फुज़ूल ख़र्चनि ते तवजो ॾेई चओ त इहो फुज़ूल ख़र्च न कर इहो फिलाही कम कर बाक़ी कुर्बानी दुनिया वारे ते वाजिब आहे जेकॾहिं न कंदो क़यामत जे ॾिहाड़े पुछा थींदी ऐं कुर्बानीअ ते वाजिब खून वहाइण आहे ईअं न त ग़रीब खे पैसा ॾेई छॾे त कुर्बानी जो हक़ लही वेंदो न इहो मुमकिन ई न आहे इम्पॉसिबल आहे कुर्बानीअ जे लाइ ज़रूरी रक्त वहे जानवर कुर्बान करे वो खाइन जेके बि गरीब मिस्कीन उनके साब थींदो हा उनके तू इहो मशवरो दे त कुर्बानी में जेको भी शख्स कुर्बानी कंदो आ जेकॾहिं वॾो जानवर कुर्बान थो करे त उन वॾे जानवर में 7 पतियूं थींदियूं आहिनि यानी कि 7 फर्द शामिल थींदा आहिनि उन्हनि 7 फर्दनि मां उहे कुर्बानी कंदा आहिनि हिकु जानवर जी उन में 7 पतियूं हूंदियूं आहिनि हाणे वरी उन्हनि 7 पतियुनि में बि 3 पतियूं थींदियूं आहिनि हिक शख्स जो उन्हनि में वरी इहो हुकुम आहे त हिकिड़ो मिस्कीननि जे लाइ पती आहे हिकिड़ी दोस्तनि अज़ीज़नि मिटनि माइटनि जे लाइ पती आहे 3 पंहिंजे लाइ पती आहे उनखे इहो मशवरो ॾे दादा हाणे 3 पतियूं तूं न कर बसि पंहिंजे लाइ कुझु भाङो खणी करे उहे 3 पतियूं बकाया मिस्कीननि में विराए छॾियो तुंहिंजो भलाई ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं सिंधीअ में चइजे त हिकिड़ी मिस्कीननि हिकिड़ी